सिंध जे तितरे हुसन खे बचाईंदे शहीद थियल नाज़िम जोखे जे भाउ एमएनए जाम करीम खे इल्ज़ाम खां आजो करार ॾेई छॾियो। मलीर जी अदालत में अफ़ज़ल जोखियो पारां ॾिनल 164 वारे बयान जी कापी अची वई। केस जे फरियादी अफ़ज़ल जोखियो बयान में चयो आहे त जाम करीम साख ॾिनी आहे त हू भाउ जे क़त्ल में मुलविस नाहे। एमपीए जाम अवैस गौराम ऐं जवाबदार भाउ जे क़त्ल में मुलविस आहिनि। दहशतगर्दीअ जा कलम शामिल करण वारी दरख़्वास्त बि वापसि वठण ते ख़ारिज। जाम करीम खे मुंहुं माफ़ नाहे कयो। अफ़ज़ल बि शायदि ख़ौफ़ में अची बयान ॾिनो आहे। नाज़िम जोखे जी बेवा मक़तूला नाज़िम जोखे जे केस मां बरी करण वारे बयान खे रद्द करे छॾियो। नाज़िम जोखे जी बेवा चयो आहे त मां जाम करीम खे माफ़ न कंदसि। अफ़ज़ल सुठो नाहे कयो। मलीर जी अदालत नाज़िम जोखियो क़त्ल केस में गिरफ़्तार एमपीए समेत 6 जवाबदार रिमांड ते जेल मोकिले छॾिया। पुलिस 2 हफ़्तनि जी अॻु भराई रिपोर्ट पेश कंदे ॿुधायो त गिरफ़्तार जवाबदारनि जी निशानदेहीअ ते मक़तूल जी मोबाइल फ़ोन ऐं कपिड़ा हथ कया विया। फरियादी पारां ॾिनल USB पंजाब फॉरेंसिक लेबॉरेटरी ऐं मोबाइल फ़ोन्स बि डायरेक्टर FIA खे मोकिले छॾी आहे। केस जी एके जवाबदारनि मां 6 रूपोश आहिनि। AVM ऐं आई वोटिंग जे मंज़ूरीअ सां ख़ुशी थी आहे। हाणे परॾेह में रहंदड़ 90 लख पाकिस्तानी वोट जो हक़ इस्तेमालु करे सघंदा। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त करप्ट निज़ाम मां फ़ाइदो हासिल कंदड़ टेक्नोलॉजीअ जो इस्तेमालु नथा चाहिनि। परॾेह में रहंदड़नि खे वोट जो हक़ ॾेई जमहूरियत जो हिसो बणाए छॾियो आहे। अपोज़िशन जो इताद कंहिं बि जिबरी कानून खे तस्लीम न कंदो। ज़बरदस्ती पास करायल कानून न आहिनि। PGM सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त जाली असेंबली ऐं जाली अक्सरियत चूंड सुधारनि जी ॻाल्हि करे रहिया आहिनि। 25 जुलाई 2018 वांगुरु 17 नवंबर बि मुल्की तारीख़ जो कारो ॾींहुं आहे। गिपचाणी भरिसां क़दीमी सरकारी इरिगेशन बंगले जे 14 एकड़ ज़मीन में पोखियल क़ीमती निमटाली बबुर कुंडीअ जा वण दारोगी ऐं बेलदार मिली भगत करे वढाए छॾिया आहिनि। जॾहिं त वढियल सरकारी वण चिंची लोडर में लोड करे ॿिए हंधि मुंतक़िल कया पिया वञनि। जॾहिं त सहाफ़ियुनि जी टीम जे पहुचण ते राशि दारोगो ज़फ़र डायरी मौक़े तां खिसकी वियो। माहौल दोस्त वण वढे विकिरो करण वारे इंकशाफ़त इलाइक़े जे साञा हंधनि में ताव पखेड़ियल आहे। जॾहिं त दुनिया में जिते किथे वण लॻाया पिया वञनि पर असां वटि सरेआम सरकारी वण वढे विकिरो कया पिया वञनि। सरकारी वण वढे विकिरो कंदड़ दारोगी ऐं बेलदार ख़िलाफ़ कार्रवाईअ जो मुतालिबो कयो आहे। नवाबशाह जे दौलत कॉलोनीअ वारे इलाइक़े में जवाबदार हमिलो करे पोरियत वहीद अली भट्टीअ खे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। उन जे सिलसिले में ज़ख़्मी पोरियत वहीद अली भट्टीअ जे भाउ नदीम हुसैन भट्टी नवाबशाह प्रेस क्लब पहुची दाहींदे चयो आहे त जवाबदार जंबो बिना कंहिं सबब जे मुंहिंजे भाउ खे सिरूं हणी सख़्त ज़ख़्मी करे छॾियो आहे। लेकिन हद जे बि पुलिस जवाबदारनि खे बाअसरनि जे पुठ भराईअ सबबि गिरफ़्तार करण खां लवाए रही आहे। जंहिं सबबि जवाबदार असांखे मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुन घुर कई आहे त हमिलो कंदड़ जवाबदार जंबो खे गिरफ़्तार करे असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। नवाबशाह शहर में फ्रूट जूं रेडियूं लॻाए मज़दूरी कंदड़ मज़दूर पारां ट्रैफ़िक पुलिस जे मुबैना ज़ियादतनि ख़िलाफ़ मोहम्मद नदीम अकरम भट्टी अशरफ अदनान काज़ी भूराई कलंदर परवेज़ कुरैशी वसीम कुरैशी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में रेडियूं ॻाए नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दाहींदे चयो आहे त असां शहर में फ्रूट जूं रेडियूं लॻाए पंहिंजे बचनि जो पेट गुज़र कंदा आहियूं। जॾहिं त ट्रैफ़िक पुलिस नवाबशाह असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे ऐं असांखे पंहिंजो रोज़गार करणु नतीजे हुननि चयो त ट्रैफ़िक पुलिस पंहिंजे मनपसंदि रेडियुनि वारनि खां भतो वठी उन्हनि खे कुझु नथी चए। जॾहिं त असां ख़िलाफ़ु उन्हनि ऋण ॿारे छॾियो आहे जेका असां ग़रीब रेडियो वारनि सां ज़्यादती आहे। जॾहिं त असांखे बि भतो ॾियण जो चवनि था लेकिन असां 200 ॾियारी कमाइण वारा हुननि खे किथां भतो ॾियूं। हुननि DIG SSP शहीद बेनज़ीर आबाद ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे।